इधर मूंखे का ख़बर कान थी पई त सावलान खे कंहिं ॿुधायो असांजे पोयां। उनखे त का ख़बर ई कान्हे। भुलियो आई जाबिर, सोट सांवल वारा तुंहिंजे पोयां न पर कमाल जे पोयां हूंदा। सोट सांवल ओसी ताईं चुप करे न वेंदो जेसि ताईं कमाल खे हथु करे रावल खान वटि न पहुचाईंदो। ईअं त हाणे सांवल में एतिरो दम ई नाहे जो कमाल खे मुंहिंजी जूं मां वठी वञे। सोट सांवल तव्हांखे ॾिठो हूंदो, इहो इतफ़ाक़ी हादिसो बि थी सघे थो। ईअं बि थी सघे थो, मां मञा थो, पर हेदर ॻाल्हि ॿुध, मां लापरवाही न कंदो आहियां। जे मां लापरवाही कंदुसि न तव्हां ई मुंहिंजे सिर जे सौदे करण में देरि न कंदो, पर मां राति जो सुम्हंदो ई 1 कलाक। जबर जगरे तव्हांजो शक मूं तरफ़ आहे त मां अॼु ई तव्हां खां अलॻि थी थो वञा। पोइ जगरे सोट मूंखे मारे थो छॾे त उहा मुंहिंजी क़िस्मत हूंदी। अरे चरिया, तूं इहो छो थो सोची? मुंहिंजो तुंहिंजे मथां को बि शक न आहे। तो त मुंहिंजे मथां वॾियूं भलायूं कयूं आहिनि। पोइ तोखे जाबिर मौत जे मुंहं में वञणु ॾींदो? न कोई, इहो कॾहिं सोचजांइ बि न। हाणे छॾ ॿियूं ॻाल्हियुनि खे, नओं ठिकाणो हथु कयो आहे, उते था हलूं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।